जयराम जी की। तुम ही मेरे मालिक, तुम ही मेरे स्वामी। स्वामी लीलाशाह वाणी में आपका हार्दिक स्वागत है। आइए देखते हैं आज की वाणी। जयराम जी की दिनांक 29 अप्रैल स्वामी लीलाशाह वाणी में आपका स्वागत है। आज का विषय है खाया कैसे जाए। स्वामी लीलाशाह महाराज जी ने कहा है कि ग्रास को दांतों जितना अर्थात 32 बार चबाना चाहिए। ग्रास चबाकर निगला करो। मिर्च मसाले भले खाओ परंतु उचित मात्रा में। भोजन पर बल क्यों देते हैं? क्योंकि भोजन से ही शरीर चलता है। जयराम जी की। तुझे क्या गैर से मतलब, तू अपनी तोड़ निभाता जा। जो सादा खाना मिले वह भगवान का प्रसाद जानकर खाओ। जयराम जी की। मैं तो डॉक्टरों और हकीमों से विनती करूंगा कि लोगों को बताए कि खाना चबाकर खाएं। 4 ग्रासों की अभी भूख हो तो भोजन छोड़ दो। जयराम जी की। जो कार्य करो वह शीतल हृदय से करो। जो सुनो वह शीतल मन से सुनो। जयराम जी की। तारीख़ 29 अप्रैल स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे खाइजे कीअं। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त गिरह खे ॾंदनि जेतिरो यानी 32 दफ़ा चॿारणु खपे। गिरह चॿाड़े पीअंदा करियो। मिर्च मसाला भले खाओ पर पूरा सारा। खाधे ते ज़ोर छो थो ॾियां, छाकाणि त खाधे सां ई शरीर हले थो। तुझे क्या गैर से मतलब, तू अपनी तोड़ निभाता जा। जेको सादो सूदो खाधो मिले सो भगवान जो प्रसाद जाने खाओ। मां त जेकर डॉक्टरनि हकीमनि खे वेनती करियां त माण्हुनि खे ॿुधाइनि त खाधो चॿाड़े खाइनि। चइनि ग्रहनि जी अञा बुख हुजे त खाधो छॾे ॾियो। जयराम जी की। जेको कमु कयो शीतल हृदय सां करियो ऐं शीतल मन सां ॿुधो। जयराम जी की। जेको जिते बीठो आहे ताली को रहंदो न छॾो साईं जे दर ते। मालिक जी महिर आहे असां सभिनी जे मथां। शहंशाह सतगुरु लीलाशाह साईं सभिनी बचड़नि जे मथां सदाई आशीष जो हथड़ो सदाई रखनि, जीअं असीं समाज में शेवा करे अॻिते वधंदा वञूं। सभई तालीअ सां साईं खे वाधाई ॾींदासीं। वाधायूं 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 शहंशाह साईं तव्हांजे जन्मोत्सव जो लख लख वाधायूं 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 लख लख वाधायूं। साईं लीलाशाह जे जनम जो सभिनी खे वाधायूं 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 लख लख वाधायूं 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 लख लख वाधायूं। साईं लीलाशाह जे जनम जो सभिनी खे वाधायूं। जे जनम जो सभिनी खे वाधायूं। हैप्पी बर्थडे टू यू साईं लीलाशाह। हैप्पी बर्थडे टू यू शाह निशाह। हैप्पी बर्थडे टू यू। वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं 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 लख लख वाधायूं। जय शाह जे जनम जो सभिनी खे वाधायूं। साईं जे जनम जो सभिनी खे वाधायूं। हैप्पी बर्थडे टू यू साईं। हैप्पी बर्थडे टू यू। हरियो समागम बदल बनायो। हरियो समागम बदल बनायो। संसार सजे में साईं लीलाशाह आयो। संसार सजे में शहंशाह आयो। संगत जो सहारो प्रेम जो प्यारो। संगत जो सहारो प्रेम जो प्यारो। ओ प्रेमी करजी सभई को वाधायूं 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 लख लख वाधायूं 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 लख लख वाधायूं। जय साईं के जनम जो सभिनी खे वाधायूं। हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे मुझे शहंशाह। हैप्पी बर्थडे टू यू। जय
जय राम जी की